हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं सिंध जे मशहूरु फ़नकार मुमताज़ मौलाई खे ब्लैकमेल करण वारो सिलसिलो जारी। दोस्तों, मुमताज़ मौलाई जो चवणु आहे त रोज़ नओं ड्रामो रचाए ब्लैकमेल कयो पियो वञे। नाजाइज़ बर्दाश्त करे थकिजी पिया आहियां। ज़रीना बलोच तलाक वठी चुकी आहे। पैसनि ख़ातिर हर रोज़ ब्लैकमेल कंदा रहनि था। पंहिंजी न्याणी जे करे ज़रीना बलोच खे ख़र्च ॾींदो रहंदो आहियां। मुंहिंजो तलाक खां पोइ साणस को बि वास्तो न आहे। दोस्तों, मुमताज़ मौलाई जो ॿियो वधीक चवणु हो त गैरतमंद ऐं इज़तदार इंसान आहियां। गैर मर्दनि सां बेहुदा हरकतूं मूंखां बर्दाश्त नथियूं थियनि। नंढी उमिरि में ग़लति औरत सां शादी करे वेठो हुयुसि, जंहिं ग़लती जी सज़ा हिन महिल ताईं भोॻियां पियो। मुमताज़ मौलाई चयो त अगरि इंसाफ़ न थियो त ख़ुदकुशी कंदुसि या बग़ावत ते लही वेंदुसि या वरी धाड़ियल थींदुसि। वधीक मुमताज़ मौलाई जो चवणु हो त मूंसां ही बि हिकु साज़िश आहे ऐं वधीक चवणु हो त CM सिंध साहब मुंहिंजियूं दाऊं रड़ियूं नथो ॿुधे। मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िशूं ख़तमु कयूं वञनि। सिंधी ॻाइणु छॾे उर्दू सराइकी ॻाए मां वञी पंजाब में पंहिंजो घर वठंदुसि। दोस्तों, अॼु जी वीडियो अव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे दॿाईंदा। अल्लाह हाफ़िज़।